हेलो नाज़रीन, जीअं तव्हां उन शख़्स सां गॾु वेठल आहियां जंहिं वटि 2 आईफोन आहिनि। तव्हांखे ख़बर आहे केॾी महांगाई लॻी पई आहे। असां कीपैड वारो क्यू मोबाइल बि नथा वठी सघूं, एॾी महांगाई थी वई आहे। हलो नाज़रीन, जीअं त असां सां गॾु आहे हींअर बादशाह मेमण महाजन शहर जो। असां उन खां पुछा कंदासीं त तव्हां 2 आईफोन कीअं वरिता ऐं केतिरा साल तव्हां महिनत कई ऐं तव्हांखे शौक़ु कीअं जाॻियो आईफोन जो। जीअं त अॼुकल्ह जा नौजवान बुख पिया मरनि ऐं हुन वटि को बटण वारो मोबाइल बि न आहे, पर हिन नौजवान वटि 2 मोबाइल आहिनि आईफोन जा। हिन खां पुछा कंदासीं तव्हां घणा साल महिनत कई ऐं कीअं तव्हांखे शौक़ु जाॻियो। जीअं त मूं वटि पहिरीं क्यू मोबाइल सादो हूंदो हो ऐं मुंहिंजी पाड़े में का इज़त न हूंदी ऐं का बि छोकिरी मूंसां ॻाल्हाइण लाइ सेट न थींदी हुई। इन करे मूंखे कावड़ अची वई, मूं चयो आईफोन वठंदुसि, सॼी राति छोरियुनि सां ॻाल्हाईंदुसि। बादशाह साईं हिकिड़ो मिंट तव्हांजी ॻाल्हि पियो कटियां। जीअं त नाज़रीन, हिन चयो त जॾहिं मूं वटि आईफोन कोन हूंदो हो त ऐं का बि छोकिरी मूंसां सेट न थींदी हुई, इन करे मूं कसीट मां मोबाइल वरितो। आईफोन वठण लाइ मूं ॾाढी चोरियूं कयूं। पहिरीं चोरी मूं पंहिंजे पीउ जी खीसे मां कई। बादशाह साईं हिकिड़ो मिंट कावड़ न कजांव, नाज़रीन खे ॿुधायो था। जीअं नाज़रीन, नौजवान ॿुधायो त मूं आईफोन जे चकर में पंहिंजे पीउ जो खीसो कटियो ऐं जेके बि दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि ईअं कॾहिं बि ग़लति कमु न कयो, न त पिणे जा ॾाढा पादर खाईंदो। जी साईं, पोइ छा थियो? कुते आ पुट, तूं सभु ॿुधाए छॾ, पोइ आउं छा ॿुधाईंदुसि। कुते आ पुट, हाणे ॿुधा सभिनि खे तूं ॿुधा, आउं छा जल ॿुधायां, तूं ॿुधा। बादशाह साईं, लॻे थो तव्हां कावड़जी विया आहियो। हाणे तव्हांखे कॾहिं बि विच मां ॻाल्हि न कटींदुसि। हाणे तव्हां रिलैक्स थी मूंखे ॿुधायो, महिरबानी करे। आईफोन वठण लाइ मूं वॾी महिनत कई। पहिरीं त बाबा जा पैसा खीसे मां चोरायमि, पोइ त अम्मा जो सोनु हार हो उहो बि खपायमि, पोइ पंहिंजा स्कूल जा किताब हुआ उहे बि खपाए आयुसि। पोइ मूं वटि एतिरा पैसा बि न थी सघिया जेतिरो आईफोन जो चार्जर बची सघे। पोइ मां आईफोन वठण लाइ कुझु बि करे सघां थो। जीअं त पोइ आउं बीमार थी पियुसि, पोइ ॾाढो अची परेशान थियुसि, पोइ रोईंदो रहियुसि सॼो ॾींहुं घर में बसि अकेलो। अड़े यार, वॾी दुख जी कहाणी आहे, तूं अॻिते ॿुधा छा थियो। आईफोन वठण लाइ मां कुझु बि करे सघां थो। पोइ हिकु ॾींहुं असांजे घर मुंहिंजी मासी आई, पोइ उन चयो त आईफोन वठिणो अथई, छो न पंहिंजो हिकिड़ो 2 गुर्दो खपाए पोइ वठि। पोइ मूंखे आइडियो आयो, मूं चयो अड़े यार, पहिरीं इहो आइडियो मुंहिंजे दिमाग़ में छो न आयो। अड़े 2 गुर्दा खपाया आहिनि? हा, 2 गुर्दा खपाया आयसि। हाणे मूं वटि 2 आईफोन आहिनि, पर मासी कान्हे। छा? हा, छो त इहे 2 गुर्दा मासीअ जा हुआ।